नाज़रीन ठट्टो में अवांखे अपडेट कंदा हलूं। ज़ाहिद अमीर जोखियो की रिपोर्ट के मुताबिक दरियाए सिंध ते ठट्टो सिजावल पुल वट कायम कोस्ट गार्ड के आर्जी चेकपोस्ट ते वड़ी कार्रवाई अमल में आंदी वई है, जिन दौरान स्मगलिंग की एक वड़ी कोशिश नाकाम बणाई वई। स्नैप चेकिंग दौरान ट्रक में वड़ी मिकदार में गैर कानूनी सुपारी हथ आई है, जॾहिं त ट्रक ऐं एक शकी शख्स के हिरासत में वरतो वियो है। कोस्ट गार्ड के तर्जुमान मुताबिक खुफिया इतला ते कराची का सिजावल वेंदड़ ट्रक नंबर AE 1966 के रोकियो वियो, जिनकी तलाशी दौरान आटे की थैलियुनि में लिकल स्मगल थियल सुपारी हथ आई। गुझी तरीक़े से रखियल 100 खां वधीक थैलियुनि में भरियल सुपारी जा थैला बरामद किया विया, जिन मार्केट में वही मालियत बुधाई पई वञे। कोस्ट गार्ड मूजिब गिरफ्तार कियल शकी शख्स के वधीक जांच लाइ लाॻापियल इख्तियारनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त सुपारी के असल मालिक ऐं नेटवर्क ताईं पहुचण लाइ जांच जारी है। तर्जुमान वधीक चयो त कोस्ट गार्ड तरफ़ां मंशियात गैरकानूनी वापार ऐं स्मगलिंग की रोकथाम लाइ ऑपरेशन जारी आहिनि ऐं अहिड़नि अंसरनि ख़िलाफ़ बिना कंहिं फ़र्क़ जे सख़्त कार्रवाई कई वेंदी।